अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजो मेज़बान वज़ीर माइक्रो फाइनेंस मां 2 साल पहिरीं मुश्ताक मान्योठे लोन खयो 50,000 रुपया। ओए जो प्रेस कॉन्फ्रेंस करण त उन जो चवण त असांखे बैंक जो जेको अमलो आहे तमामु घणो तंग करे रहिया। वधीक तफ़सील हिन खां वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सही ॻाल्हि आहे त 2 साल पहिरियां फर्स्ट माइक्रो फाइनेंस बैंक मां लोन खयो, जेको मां तक़रीबन 19 किस्तूं प्यारे चुको आहियां ऐं हिन वक़्तु मूं ते 5 किस्तूं आहिनि। मक़सदु 15,000 रुपया आहिनि। हर महीने घणी किस्त पवंदव? 3,000 रुपया ॾींदो आहियां। अच्छा। हाँ, सो हाणे हिकु राति गुज़िरियल राति पौणे 7 बजे जावेद उमराणी ऐं जमशेद पीरज़ादो ऐं संदसि अमलो गुंडागर्दी कंदे मुंहिंजे दुकान जी मशीनूं संदे गाॾी में विझण जी कोशिशि कयूं, प्लस में धमकियूं, असां गोलियूं हणी बि पैसा वठंदासीं। जावेद खे मां चवां थो, जावेद तूं कामरेड पंहिंजी जॻह ते हूंदे, पर इहा दहशतगर्दी तुंहिंजी सकरण में न हलंदी। ऐं जमशेद पीरज़ादो घणेई वक़्त खां मां हुनखे चवंदो पियो चाहियां त तूं मूंखे रसीदूं ॾे जेके मां प्यारियां थो किस्तूं। चए थो हाणे संगत एतबार आहे, तूं रसीदुनि खे तूं छा कंदे? अॼु रसीदूं मूंखे न ॾिनियूं वयूं ऐं बार बार मां चवंदो रहियसि। ऐं हाणे हू चवे थो तोॾे 30,000 रुपया ऐं फी किस्त 3400 रुपया थींदी। तव्हां नाला खणो पिया जावेद उमराणी, उहे छा बैंक में ब्रांच जेको एरिया मैनेजर आहे मुंहिंजे सम्झ में। हा, तव्हां 19 किस्तूं पिया, उन तव्हां वटि को सबूत? उन जी रसीदूं मूंखे का बि हिकु बि न ॾिनी आहे हुननि, जेका मां हर महीने घुरंदो रहियुसि। अच्छा। हा, हिकिड़ी मूंखे रसीद ॾिनी हुई जेका मूं बैंक में किस्त प्यारी, उन खां पोइ हुननि का बि रसीद कोन ॾिनी। और रस्ते में मूंखां किस्तूं वठंदो हो, दुकान तां वठंदो हो। जमशेद पीरज़ादो। हा, विच में जमशेद पीरज़ादो मूंखां 12,000 14,000 रुपया वठी वियो आहे, जेको चए थो मुंहिंजी मां एडमिट आहे घणे वक़्त खां वठी, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। शायद जिन रूबरू खां पैसा न ॾिना, संगत बि ॾिना ईअं ई हुनजो बि माना एतबार वारी ॻाल्हि हुई न। अच्छा। हा, ऐं जावेद उमराणी ऐं GS मां जो तालुका प्रेसिडेंट आहियां ऐं उहो असांजो मर्कज़ी प्रेस सेक्रेटरी आहे। असांजा पार्टी इख़्तिलाफ़ रहिया आहिनि। उन पार्टी इख़्तिलाफ़नि जे करे कुझु ॾींहं पहिरियां कंहिं साहबी सां लातालकी करे चुको आहे जावेद उमराणी, ऐं उहा बाहि कढंदे ऐं राति जेको आहे मुंहिंजे दुकान ते हला कई। हा, मुकमल धमकियूं, गोलियूं हणी बि पैसा वठंदासीं। अच्छा, तव्हां 19 किस्तूं प्यारियूं, बाक़ी किस्तूं घणी रहियूं? 5 किस्तूं साईं, 24 किस्तूं प्यारियूं। अच्छा, टोटल 24 किस्तूं प्यारियूं, उन में तव्हां 19 किस्तूं प्यारियूं, बाक़ी 5 किस्तूं। हाणे हू छा था चवनि, घणी किस्तूं रहियूं? हू चवंदा त किस्तूं त 10 रहियल आहिनि। अच्छा, 10। हा, ऐं इन विच में हुननि चयो त असां तुंहिंजूं किस्तूं पंहिंजे ज़ाती खीसे मां पिया आहियूं, बैंक खे महीनो थियो आहे उहा क्लियर आहे, हाणे तूं पैसा असांखे कॾहिं ॾींदे? बकाया पैसा घणा था घुरनि? बकाया 30 था घुरनि। तव्हांजे हिसाब सां घणा पैसा? मुंहिंजे हिसाब सां 15 खां 16 थींदा। जेकॾहिं 15-16 ई तव्हांखे ॾियनि, तव्हां ॾियण त चाहियो था न 15? हक़ी मां अॼु बि ॾियण लाइ तयारु आहियां। अच्छा, बिल्कुलु हक़ी वठण मां ॾींदुसि। बाक़ी 30,000 या दुकान ते या घर में घड़ी सामान खणंदासीं, इहा गुंडागर्दी असां करण न ॾींदासीं। ऐं इन सां गॾोगॾु असां सूमर जे ॾींहुं 11 तारीख़ साहबी चौक ते बुख हड़ताली कैंप लॻाईंदासीं। फर्स्ट माइक्रो फाइनेंस जे ख़िलाफ़ असां सतगुरनि जे समाजी वर्करनि, सोशल वर्करनि, सियासी, समाजी, अदबी सभिनी तंज़ीमुनि सजावट धुरियुनि खे, सॼी सिविल सोसाइटी खे दावत था ॾियूं त असांजो साथ ॾियनि। HRJDO इंसानी हक़नि जी तंज़ीमां उन्हनि खे अपील थो कयां त मां त सतगुरनि जो सियासी समाजी अॻुवान आहियां, पर मूंसां बि हिननि इहो सलूक कयो आहे त ॿियनि ग़रीबनि सां हिननि जो छा असरु हूंदो, केतिरी फुरमार हूंदी। ऐं उन सां गॾोगॾु आला अख़्तियारनि, आला अमलदारनि, सकरण इंतज़ामिया ऐं ॿियनि सभिनी खे चवां थो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदाऊं गुलबार मुगियो STP जो तालुके जो उहिदेदार आहियां। उन खां पोइ सिंध जागता फोरम जे जनरल सेक्रेटरी, इंसानियत दस्त इंसानियत फोरम जो वाइस चेयरमैन आहियां ऐं सकरण एलाइन सरणा तंज़ीम जो ठहियल आहे, उन्हनि जे सुप्रीम काउंसिल जो मेंबर आहियां। असांजो ई दोस्त आहे मुश्ताक मान्योठो, जेको असां सां गॾु सिंध जागता फोरम में वाइस चेयरमैन आहे ऐं उन खां पोइ सकण एलायंस में डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे। त हिन दोस्त जिन महिल हिन सां बेवाजिबी कई माइक्रो फाइनेंस वारनि, त हिन मूंखे फ़ोन कई। मुंहिंजो फ़र्ज़ु बि सम्झो त मां हिन दोस्त सां मिलां ऐं हिन खां पंहिंजो मौक़फ़ वठां। मां मौक़फ़ पुछियो जिन महिल त मूंखे तमामु घणो दुख थियो त अहिड़ियूं बैंकूं जेके आहिनि तक़रीबन बेपहुच माण्हू जेके आहिनि, ग़रीब आहिनि, हींअर महांगाई जे दौर में जेकर कर्ज़ु खणनि था, हीअ चवनि था त असां ग़रीबनि खे हीअ कर्ज़ु ॾेई करे हुननि जूं सहूलियतूं था कयूं, पर मां इहो ज़रूरु चवंदुसि त हीअ सहूलियतूं न,
पर किन ग़रीबनि खे फासाए करे हुननि खे वरी पोयां खां प्रेशर ॾेई करे ऐं हुननि जेको को ग़रीब को किस्त शार्ट थियो थी वञे त हुननि वटि बाक़ाइदे धाड़ेलनि जी आवाज़ अचनि। HRJDO प्लेटफॉर्म तां उन दोस्तनि खे अपील था कयूं त हिन ग़रीबनि बेपोच माण्हुनि सां हम आवाज़ थी करे बीहो ऐं हिननि जी मदद कयो।